इतलात ऐं मकानी खाते वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त शहर में बरसात जो पानी हंगामी बुनियादनि ते नेकाल कयो वियो आहे। हुन चयो त पहिरीं बरसात जो पानी ॾींहंनि ताईं रोडनि ऐं रस्तनि ते बीठल नज़र ईंदो हो, पर हाणे उहो पानी कलाकनि अंदरि नेकाल थी वेंदो आहे। सैयद नासिर हुसैन शाह बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे पानी नेकाल लाइ लाॻापियल अमलदारनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। सूबाई वज़ीर लियारी एक्सप्रेस वे, गुज्जर नाले, औरंगी टाउन, लियाक़ताबाद ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो। दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद नासिर हुसैन शाह चयो त माज़ीअ में बरसात जो पानी ॾींहंनि ताईं रोडनि ते बीठल नज़र ईंदो हो, पर हाणे उहो पानी कलाकनि अंदरि नेकाल कयो वञे थो। पहले जहाँ दिनों तक पानी ठहरा रहता था और पूरे रोड बंद रहते थे, ज़िंदगी मफलूज रहती थी, आज रवां दवां है। कुछ इलाकों में कुछ ज़रूर परेशानियां हुई। उन जिन घरों में पानी गया, जिन लोगों को सड़कों पर परेशानी आई, उनसे माज़रत ख़्वाह भी हैं। हुन चयो त जिन इलाइक़नि में बरसाती नालनि जो पानी घरनि में दाख़िल थियो आहे, हू उन्हनि इलाइक़े जे रहवासियुनि खां माफ़ी घुरे थो। संदसि चवणु हो त नागन चौरंगी, केडीए, सखी हसन ऐं ॿियनि इलाइक़नि मां बरसात जो पानी नेकाल कयो वियो आहे, जॾहिं त कुझु इलाइक़नि में रहियल बरसात जो पानी नेकाल करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। सैयद नासिर हुसैन शाह चयो त सोल्जर बाज़ार नाले मां सफ़ाईअ दौरान पत्थर कढिया विया आहिनि। अहिड़े क़िस्म जी नाकाम हरकत जी हू मज़म्मत कनि था। देखा कि जो सोल्जर बाज़ार का नाला था, जिसमें रुकावट आई हुई थी, पानी ओवरफ्लो कर रहा था, वहाँ पे पत्थर निकाले गए, जो अब भी आप भी मेरे साथ थे, आपने देखा। इसी तरह और जगहों पे भी इस तरह की दुश्वारियाँ हैं। उनसे कहता हूँ कि इस काम में इस तरह के रखने ना डालें। हुन चयो त शहर जे 38 नालनि जी सफ़ाई वारो कमु आख़िरी मरहले में दाख़िल थी चुको आहे। अगस्त ताईं बरसाती नालनि जी सफ़ाई मुकमल कई वेंदी। हिक सवाल जे जवाब में सैयद नासिर हुसैन शाह चयो त DC सेंट्रल महिमान आहे ऐं महिमाननि जो आदर भाव करणु असांजो फ़र्ज़ु आहे। कैमरामैन वकार शेख सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।